अस्सलामुअलैकुम दोस्तों अॼु असां रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड तमामु ज़बरदस्त सिलेक्ट थियण वारा आहिनि। असां टॉपिक खे हलण खां पहिरियों असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। ऐं ॾिसो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, कल्ह मां जेकी वीडियो ठाही हुन में मूं चयो त तव्हां सभिनि जा कमेंट्स आहे वीडियो ठाहींदुसि, पर कमेंट सेक्शन कंहिंजा न आया। महिरबानी करे जल्दी जेको बि तव्हांखे क्वेश्चन पुछा करणो हुजे अॼोको ॾींहुं त क्वेश्चन पुछा कयो, सुभाणे मां वीडियो ठाहींदुमि जंहिंखे बि जहिड़ो क्वेश्चन पुछा करणो हुजे मूंखां पुछा करे। त दोस्तों ॾिसिजो जेको आहे सांवल ॾिसिजो कामयाबु थी वेंदो, जेको हुनखे काणे खे जेको ॾिसां पकड़ण में जेको आहे जेको आहे काणे खे पकड़ण में दोस्तों ॾिसिजो कामयाबु थी वेंदो। जेको आहे सो सांवल ख़ान ॾिसिजो कामयाबु थी वेंदो। दोस्तों ॾिसो कमल कीअं चढ़ी थी वई आहे जेको आहे सो चाकर ख़ान जे इश्क में। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿी ख़ुशख़बरी ॿुधायां दोस्तों, पंजाबी ड्रामे रूंडे वारनि जे घर में ॾिसिजो हिकु नई एंट्री छोकिरी जी एंट्री थींदी। ॾिसिजो मां तव्हांखे ॿुधायां थो त मुंहिंजी ॻाल्हि सची न हुजे त तव्हां पोइ मूंखे चइजो। रूंडे वारनि जे घर में हिकिड़ी छोकिरी नई एंट्री आणी, जेको बावल जी तकरार ड्रामे में धी थी उहा ई दोस्तों रूंडे वारनि जे घर में ॾिसिजो एंट्री छोकिरी हणंदी। ऐं ॿिया दोस्तों ऐं जेको जाबिर आहे दोस्तों हाणे ॾिसिजो तमामु हरामी किरदार में तव्हांखे ॾिसण में मिलंदो, हरामी किरदार में जाबिर तव्हांखे किरदार में ॾिसण में मिलंदो। अगरि वीडियो सां सुठो लॻे लाइक शेयर सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट ज़रूरु कंदा। मां वीडियो ठाहींदुसि, तव्हां इंतज़ारु कमेंट सेक्शन में। महिरबानी।